खलक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअन बसीरा। इन्ना हदैनाहु सबील इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा। इन्ना अअतदना लिल काफिरीन सलासिल व अग़लाला व सईरा। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ान मोहतरम, मुझा प्यारा भाइरो जेके मुझे पाक मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जन कलमो पढ़ियो आ, अल्हम्दुलिल्लाह रब साईं जा वॾा थोरा उन्हीं जे एहसान जो तव्हां असांखे वक्तन फ़वक्तन किथे न किथे क़ुरान शरीफ जे मजलिस में विहारे करे क़ुरान शरीफ ॿुधण जो तौफ़ीक़ अता फ़रमाए थो। अॼु असां पंहिंजे दोस्तनि जे ॻोठ प्यारनि जे ॻोठ में आया हूँ। हज़रत मौलाना सनाउल्लाह साहब दामद बरकातुहुल आलिया ऐं संदस असांजा मशहूर नात ख़्वान हज़रत मौलाना अब्दुल वाहिद साहब जन ऐं ॻोठी जा ॿिया बि मुअज़्ज़िन जंहिंजो क़ुरान सां वास्तो आहे, तौहीद परस्त आहिनि, मुवहिद आहिनि, दीनदार आहिनि, दीन सां वास्तो आहे। ऐं जेके तव्हां आहियो अल्हम्दुलिल्लाह दीन जे निस्बत सां आया हो, दीन सम्झण आया हूँ, क़ुरान सम्झण आया हूँ, क़ुरान शरीफ ॿुधण आया हूँ, इहा तव्हां असांजे लाइ वॾी सआदत आहे। इहा अल्लाह जी रज़ा आहे। अल्लाह नाराज़ थींदो आहे अहिड़ो मौक़ो ई न ॾींदो आहे। अञा हू गिला कंदो, मुखालफ़त कंदो, शरारतूं पियो कंदो, अल्लाह उनखे थेड़े छॾींदो आहे हिदायत जे रस्ते खां। पर जॾहिं राज़ी थींदो आहे त पोइ ईअं विहारींदो आहे जीअं तव्हां वेठा आहियो। ईअं मुसलमान खे घुराईंदो आहे जीअं मुसलमान हाणे अचनि था क़ुरान ॿुधण जे लाइ। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असांखे सचे क़ुरान जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहा ज़िंदगी हमेशह ई न हूंदी जो मानियूं मिलंदियूं, चांवर मिलंदा, वाइज़ थींदा, कुर्सियूं हूंदियूं, सुभाणे तव्हां सां वरी हलिया वेंदासीं, वरी ॿिया मुसलमान ईंदा, वरी ॿिया आलिम सॻोरा हूंदा, ॿुधाइण वारा ॿिया त ॿुधण वारा ई ॿिया, तव्हां सां सभु वरी क़ब्रिस्तान, वरी असां ॿिए इलाइक़े में वेंदासीं। वो ज़मीन जे मथां न आहे, ज़मीन जे हेठि आहे। ज़मीन जे हेठि बि का ईअं मामूली बि न त ॿ टे कोडर जा लपा हणी करे मिड़े लेटायूं या मुंडी ज़ाहिर कयोसीं गर्मी ॾाढी आहे, न अहिड़े कुंड में हणी छॾींदा जो असांजे अबनि ॾाॾनि खे बि ताक़त न आहे जो ते को जाचे को ॾिसी सघे। सवाइ सोहणनि अमलनि जे ॿियो कोई उते ताउन न आहे, कोई मदद न आहे।
अल्लाह भी तड़ी मेहरबानी फरमाईंदो कबर वारन ते जॾहिं उन्हनि जो ताल्लुक़ क़ुरान सां हूंदो। जेको क़ुरान सां वास्तो रखंदो आहे उहो बेनमाज़ी भी न थींदो आहे, मस्जिद को महरूम पाण खे न कंदो आहे, दीन खां परे भी न हूंदो आहे, सालनि जे सोबत में वेंदो आहे, नेकनि सां वेहंदे उनखे मज़ो ईंदो आहे, क़ुरान ॿुधंदे हुनजी दिलि ठरंदी आहे, थक लही वेंदा आहिनि, त पोइ इहा कबर कबर न आहे। घर में भी अहिड़ो बिस्तरो न मिलंदो जेको रब सां तोखे कबर में बिस्तरो ॾियारींदो। ही ज़िंदगी असांजी ही जेका फ़ानी ज़िंदगी आहे हिन में कुझु बि कोन्हे, ही फ़ानी ज़िंदगी आहे। हाणे बि सिज लही थो सघे असांजे मथां हयाती वारी। मां कुर्सी ते वेठो आहियां, लहण जी ताक़त मूंखे न आहे, फुल पावर ख़ुदा जी ज़ात। वले कुल्ल उम्मतिन अजल फइज़ा जा अजलहुम ला यस्तखिरून सातम वला यस्तक़दिमून। अल्लाह जो कुरान तो फरमाए कोई ईअं न सोचे त मां जीरो रहंदुसि, जे साह अथई साह छिके थो तो इहो सोच ई न कर त मां जीरो रहंदुसि। हर साह वारे मखलूक केर भी हुजे, पखी परंदा हुजनि, पर उन्हनि खे छॾियो, ज़िम्मेदार असां आहियूं। छो त कबर में भी असां खां पुछा, क़यामत ॾींहुं भी असां खां पुछा, जन्नत जहन्नम भी असां जे लाइ आहे। तंहिं करे असां पंहिंजी ॻाल्हि कयूं। अल्लाह फरमाए थो तव्हांजो मौत मां मुक़ररु करे छॾियो आहे, उहो मां ई ॼाणा थो, तव्हांखे का ख़बर न आहे। तव्हां ईअं असां सम्झूं त बसि अॼोको ॾींहुं असांजो आख़िरी ॾींहुं आहे। मां कलाकनि जी ॻाल्हि नथो कयां, हू मिंटनि जी ॻाल्हि आहे, पर सॼे ॾींहं जो आसिरो सम्झो त अॼोको ॾींहुं असांजो आख़िरी ॾींहुं आहे। हे क़ुरान साम्हूं आहे, जंहिंजो पको नियत इरादो पको इहो ई हुजे, ख़्याल इहे ई हुजनि त मां शाम जीअरो न रहंदुसि, ऐं हीउ बि हुनजो अक़ीदो हुजे त सवा नमाज़ जे बेइज़ती थींदी, हीउ बि अक़ीदो हुजे जे क़ुरान खे पुठी ॾिनुमि त ज़लील ख़्वार थींदुमि। मां कसम खणी चवां थो, जंहिंखे पंहिंजे मौत ते यकीन हुजे जो हू कबीरे गुनाह को पाण खे बार बार बचाईंदो ऐं अल्लाह जे दर ते सुजदा पियो कंदो, फर्श मिलियो बि झुकंदो, मिट्टी मिली बि झुकंदो, पेशानी ते मिट्टी लॻे बि ख़ुशि थींदो, चेहरे ते लॻे बि ख़ुशि थींदो, छो त सम्झे थो ॼाण वञण वारो हा। तंहिं करे अहिड़ो सुहिणो अमल कयां जो ख़ुदा खे राज़ी करे वठे। माण्हुनि खे राज़ी करे छा कंदासीं? माण्हू राज़ी थींदा बि न, पर जे थियनि बि छा कंदा? उहो बि त मरदो, तूं बि त मरंदे। उन्हीं सां दोस्ती पक्की रख जेको हमेशा हुजे, वो ख़ुदा जी ज़ात। अहिड़ी शइ पाण सां खण, अहिड़ो सामान तो सां गॾु हुजे। कबर में अंधेरी आहे, रोशनी न आहे। चो छा बाबा? ऐं अंधेरी एॾी ख़तरनाक आहे जो हथ माण्हू पंहिंजो न ॾिसी सघंदो, पाण खे बि ॾिसी न सघंदो। छो? अवल त तव्हां ॾिसो त मौत महिल असांजो हाल कहिड़ो आहे। चेहरो सुकी वेंदो, अखियूं ईअं थी वेंदियूं जो माण्हू खे वणंदो ई न। तेरे अॻे केॾो सुहिणो हो, ॻाढ़ो हो, हाणे न की छो थियो आहे, फिको थी वियो आहे, अखियूं हलकड़ियूं थी वेंदियूं, चेहरो सफ़ा सुकी ख़ुश्क, हथनि मां उहो रौनक ख़तमु। पेरनि जो हाल इहो ई आहे जो ॿियो थो सिधो करेसि, हथनि जो हाल इहो ई आहे जो ॿियो थो सओ करे रखेसि। असांजो कमज़ोरी जो हाल इहो ई आहे जो पाण खे जोड़े बि नथा सघूं, पाण खे ठाहे बि नथा सघूं, पेर ढिघा नथा करे सघूं, हथ बि पंहिंजा सिज नथा रखी सघूं। एॾी कमज़ोरी ईंदी आहे मौत महिल। ऐं हाणे असांखे वॾाई केतिरी आहे, हाणे कहिड़ी वॾाई? जंहिंखे चयो निमाज़ जे लाइ दुआ कयो, हलूं जलसे ते। हाणे केॾो इलाइक़ो आहे, केॾो भरसियल इलाइक़ो आहे। ऐं मुस्लमान क़ुरान ॿुधण लाइ ई आहे। ग़लत गुनाह जे कमनि में तव्हांखे हज़ारे मुस्लमान नज़र ईंदा, पर क़ुरान ॿुधो। छो त मौत ते भरोसो ई न आहे, यकीन न आहे, ॼणो मरणो ई न आहे। ऐं ॾिसो बि रोज़ था, उज़रनि ते बि वञूं था, तॾनि ते बि वियूं था, दुआ बि घुरूं था, जनाज़नि में वञूं था। जनाज़ो वीचारो खट ते आहे, सर्दी हुजे गर्मी हुजे, खट ते साम्हूं रखियल आहे, से अॻियूं बि धागे में ॿधल, पोयों कफ़न ॿधल, पाण खे पाण कफ़न खे बि झले नथो सघे। उते इमाम बीही चवे त अल्लाह मग़फ़िर लिहय्यिना व मय्यतना व शाहिदना व गाइबना, माना नालो ई वियो। हाणे मय्यत आहे, मय्यत नालो वियो। सरदार हो, वॾेरो हो, मौलवी हो, पीर हो, नालो वयो, साह निकतो, तुझा निशानी ढही विया, तुझो रोबी खत्म थी वियो, तुझी ॻाल्हि ई ख़त्म थी वई। हाणे इन ॾुखे वक़्त में, ॾुखे मोड़ में, इन खूह ऐं खॾ में जेकॾहिं कमु अचण वारी शइ आहे, जो सुहिणा अमल आहे। हीउ तव्हांजो सुहिणो अमल आहे जो आया।
ये बेहतरीन अमल है जो तुम सोचे समझे कदम खयो आ कुरान बुधण जे ला। त असां इन गोठ में जलसो अल्हम्दुलिल्लाह असां कुरान बुधण जे नीयत सां वञूं था। अल्लाह जी ज़ात जो कसम खणी चवां थो क़यामत ॾींहुं पंहिंजा कदम बि ॻणिजो त असां घणा कदम घरों खणी जलसे ते पहुतासीं। ये कदम भी तव्हांजा लिखियल हूंदा, हर कदम ते नेकी भी लिखियल हूंदी। ऐं वरी ॾिसजो त वेठासीं 5 कलाक 8 कलाक 10 कलाक कुरान ॿुधोसीं, इहो पंहिंजो वेहण बि ॾिसजांइ। जे अल्लाह राज़ी थी पवे न त 5 मिनटनि में ज़िंदगी जा गुनाह पार एॾो मेहरबान। पर जे ॾमरजी वञे त पोइ क़ुरान तो फरमाए वनादा असहाबुन नार असहाबल जन्ना आहे क़ुरान वनादा अल्लाह से फरमाए तो वनादा असहाबुन नार असहाबल जन्ना। ये ही मानू हुंदा, ये ही चेहरा हुंदा, ये शक्लों हुंदू, ये प्यारड़ियों कंदा। वनादा असहाबुन नार असहाबल जन्ना अल अफीजु अलैना मिनल माए औ मिम्मा रज़क़कुमुल्लाह क़ालू इन्नल्लाह हर्रमहुमा अलल काफिरीन। जन्नती जन्नत वींदा, जहन्नमी जहन्नम। दुआ को अल्लाह से तव्हां समूरन के जन्नत नसीब फरमाए। जहन्नम जा चेहरा ही बुरा हुंदा, जहन्नम जो घुमण ही बुरो हुंदो, जहन्नम जा ज़बानूं बार टांडन ते पयूं हूंदियूं, हिक ॿिए के बुझा ॾींदा, लानतूं पिया कंदा कलमे वारो। पाक मुझे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहन्नम में अज़ाब तक घणा पर 2-3 अज़ाब जूं ॻाल्हियूं ॿुधायां तो। मुझे सोने फरमायो वॾी सज़ा जहन्नम में इहा ई आहे त कॾहिं बि ट्रावल न हूंदो, सदाईं बुखियो ई बुखियो हूंदो। तो थोड़ी मानी में देर थी थे कीअं था रड़ियूं साईं, थोड़ी देर थी थे उते मुंढो ही न मिलंदी। हिक विच बाहिब दुनिया वारी न। मां हीअं बि चवां थो जे जहन्नम मां कंहिंखे कढी दुनिया जे आड़ा में लेटायोसि न निंड कंदो चवंदो मूंखे तई छॾियो, मूंखे होॾो बचायो, मूंखे जहन्नम को बचायो, मुंहिंजा इहा बात सही आहे। बुंडन ते पियो हा, घासलेट हारियो, पेट्रोल हारियो, बाहिरियो, मां हिते मज़े में हा, लेकिन होॾो मूंखे बचायो। एॾी वॾी सज़ा जहन्नम में। कुरान मौजूद, अल्लाह जो कुरान तो फरमाए जहन्नमी जहन्नमी जहन्नम में पिया सरदा जो जन्नती जन्नत। अल्लाह से फरमाए मुझे सोहणा नबी हीअं बि ॿुधाए छॾेनि हल अताका हदीसुल गाशिया वजूहुन यौमइज़िन खाशियतुन आमिलतुन नासिबा तस्ला नारन हामिया तुस्क़ा मिन ऐनिन आनिया लैस लहुम तामुन इल्ला मिन ज़री। उते चांवर न हूंदा, पानी भी न हूंदो, मानी भी न हूंदी, कपड़ा भी न हूंदा, हर को उघाड़ो हूंदो। विच बाह में माण्हू रड़ियूं कंदा, कूका कंदा, सालन जे साल गुज़री वेंदा, पानी पानी कंदा, कोन मिलंदुनि, सालन जा साल लड़ी वेंदा, कलमे वारो मानी भी कान मिलंदनि। अल्लाह से फरमाए तो खोराक त ॾींदो मां जहन्नम में। साईं कहिड़ो खोराक ॾींदे जो थूअर जो वण हूंदुनि, जंहिंजा कंडा बि कुंडीदार हूंदा, बुख जे करे माण्हू वण ॾे भॼी करे हीअं चक पाईंदा जो उठ बबुर के छांगींदो आहे, हीअं वात में विझंदा त सही पर निड़ी खां हेठि टपंदुनि कोन, कंडा फासी पवंदुनि, रड़ियूं कंदो, कूका कंदो, पानी मूंखे ॾियो, पानी मूंखे ॾियो। हुते त दुनिया में बोतलां शराब शरबतूं पीअंदो हुई, हाणे तोखे पानी जो ढुक जहन्नम में कोन मिलंदो। हुते कड़ंदड़ पानी, टचकंदड़ पानी विच जहन्नम मां थां बि जहन्नम जा हीअं खणी मोत आणींदो त चेहरे जो गोश्त ख़तम आहे का परवाह सां मोतबर थी घुमऊं। 20 साल गुज़री विया आहिनि, सोचदो न आहे, 50 साल उम्र में आवे सोचदो न आहे।
नौजवानी के मगरूर तो ये तो समझे मां कंद मथे करे घुमा इन्नहु ला युहिब्बुल मुअतदीन। अल्लाह फरमाए खबरदार जेको शरीयत के हद का टपे थो, हद का टपी थो वने, इस्लाम का मुंह मोड़े थो वने, मां खुदा के यो वणदो ही नहे, नाए पसंद मुखे इन चेहरे ने मां तकींदो भी ना क़यामत री मुझे सामो बीह भी न सकंदो, मलाका जंजीरन में जखड़े ऊंधे मुंह करे जहन्नम में सटी। असन में केड़ी वडाई बेनमाजी वडाई ना ते छाए भाई जेको अल्लाह जे दर ते न तो झुके वडाई इहा ही आहे। ये तकब्बुर आहे, गुरूर आहे। न पी जो हया है, न अम्मा जो हया है, न वडे जो हया है, जई खुदा जो ही ना है तो बेंजो छा कर जेको सुबह शाम खारा भाई जिथे रब तो असा के पालो आ मां चाह तो त मरी वणो हा, गरी वणो हा, थप करे वणो हा। जे रब हिकड़ी असा ने रोजी बंद करे हा, अम्मा जे पेट में न पी खारा न डाडो खारा है, उते बे खारण वाली जात है त अल्लाह हाने तो हथ थी हेडा सारा ड्रिघा पाटड़े के ऊंधो तो करे उते तुझा हथ किथे आ, उते बात किथे हुई। पेट जे ज़रिए रब से तो के खोराक दिनो पर मुसलमान के पो भी हया न है एड़े मोहसिन रब जे दर ते झुके न। अल्लाह से वडलो कयो इनी करे त मुके सुनाणो मुजी तारीफ कयो व ज़ाकिरीन अल्लाह कसीरन व ज़ाकिरात। अल्लाह से फरमाए तो इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात वल खाशिईन वल खाशियात वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस्साइमीन वस्साइमात। अल्लाह जो कुरान था तो फरमाए कलमे वारो मुसलमान मर्द जे या औरत जे इहो ही त भलो हुंदो आ, इहो ही त छुटो हुंदो आ, इहो ही त दीनदार हुंदो आ, इहो मुखे वणदो आ, सबर वारो मुखे वणदो आ, मुझे दर ते झुकण वारो मुखे वणदो आ, मुझे घर में रोईंदड़ रस्ते में रोईंदड़ मुखे वणदो आ, मुझे खौफ जे करे अखिन मां गोड़ा हारींदड़ मुखे वणदो आ। अल्लाह फरमाए तो उदउ रब्बकुम तज़र्रुअन खुफिया। कुरान तो फरमाए अना जे गुनाह घणा क्या थी जे डोहन में भरे पियो आ, मौत सामो थी कबर के ॾिसी रोए तो मौत जो फिक्र थई त मां बख्शणहार बख्शण ला तैयार हां पर तरीको मां पान तो ॾसे ॿियो ना मां जीअं चवां उही तू कर त कबर में जन्नत ॾियां त मां खुदा जी मर्ज़ी आ। खुदा तो ॾसे पान ॾाढो बि आहे जो ॾाढो बि बाबा आहे असां कमज़ोर आहियूं न केवल खां वधीक कमज़ोर बिल्कुल कमज़ोर हो ॾाढी ज़ात बि आहे पर वरी बि रस्तो बि ॾसे तो त अचो त मां माफ़ी ॾियां। तयारी आहे उदउ रब्बकुम तज़र्रुअन व खुफिया। अल्लाह से फरमाए तो चुप करे कुंडड़ी में वेही आस्ते आस्ते मुके सॾ ॿियो जुमलो ॿुधायां बिरहकी में भी माना कंदुम सिंधी में माना कंदुम। अल्लाह फरमाए तो गुड़ खने तवार कर मदा मदान मोन तन ओगोई कर खंतन तन खणी शोल। अल्लाह फरमाए तो पो आस्ते मुके सॾ रणियूं न कर ॿियनि खे ॿुधाइण जी का ज़रूरत नाहे मां ॿुधंदो आहियां मां दिल जे सीन जे राज़नि खे बि ॼाणींदो आहियां अञा तुंहिंजे कन ते आवाज़ न पहुचंदो आहे मां अॻ में ॿुधी वठंदो आहियां। ओ बाना ॻाल्हि ॿुध गुनाह ॿियनि खे न ॾस ॿियनि हथ में का शइ नाहे जिन के ॾसे तो पाण गुनाहनि में ग़र्क़ आहिनि। आ मूंखे ॿुधाए मां तुंहिंजो मालिक आहियां छो त रहमान बि मां त रहीम बि मां आहियां। बाना पोइ छा कर आस्ते आस्ते हथड़ो खणी कुंडली में वे कुरान पढ़ी नफिल पढ़ी वेही रहो पोइ पंहिंजा गुनाह मूंखे ॿुधाए छो त मूंखे ख़बर आहे त तूं केॾो गुनाहगार आहीं। पंहिंजा कुसूर मूंखे ॿुधाए पंहिंजा ऐब मूंखे ॿुधाए न पीउ खे ॿुधाए न अम्मा खे न मौलवी खे न पीर खे कंहिंखे न ॿुधाए मूंखे ॿुधाए छो त उन्हनि जे हथ में का शइ न आहे सभु कुझु मुंहिंजे हथ में आहे। शायदि मां उथण खां अॻु में माफ़ी ॾियां शायदि मां वेठे वेठे माफ़ी ॾियां साईं भला तोखे कीअं सॼा कहिड़े लफ़्ज़नि में। अल्लाह फरमाए तो उदउ रब्बकुम तज़र्रुअन व खुफिया। अल्लाह फरमाए तो मूंखे आस्ते सॾ पोइ मूंखे थोरो इलाज बि कर इलाज कर इलाज कर पोइ मूंखे इलाज कर मिन्नतूं कर छो त तूं गुनाहगार तूं ॾोयारी आहीं तूं जवाबदार आहीं मां तुंहिंजो मालिक कारसाज़ ख़ालिक आहियां पर ॿुधी छॾ बाना मां रहमान बि आहियां मां रहीम बि आहियां ॾाढो महिरबान बि आहियां पोइ मूंखे इलाज करणु तुंहिंजो कमु आहे तुंहिंजे सालनि जे गुनाहनि खे बख़्शे तोखे माफ़ी ॾियण मां अल्लाह जो कमु आहे।
अल्लाह जे खुदा के इलाज कई तो थींदो ही छा मुझे इलाज करण में छा मिलंदो बे के इलाज करण में छा थींदो जरी खुद खुदा पान रस्तो दसे तो तजर्रो खुफिया मुख इलाज क्यों मुके जारी कयो बाहु बधो बाहु जोड़ो मुझे दर्द झुक जरी बानो झुकंदो आरो फर मलाइको ओ मलाइको हे सुनाणो था हे झुक्यो पियो हे सोईते में हे किरी पियो हे सुनाणो था से हे दो यारिया से हे मुजरिमा से बेनमाजिया से गुनाहगारा हजारे ऐब जे मां तवा का गुनाह न तो पुछा मां हाने पुछां तो ते केड़े हाल में पयो मुके सले तो न तो सले मुझी पाकाई बयान करे तो न तो करे सुजदे में तो चवे सुभान रब्बिल आला साईं तू पाक मां गुनाहगार पैरन का मथे ताई मां गुनाहगार हां तू पाक हां पर मुझो रहमान ताही ना कुरान पढ़दा हूं अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन क़यामत जरी वरी बेसाना कम तो में जे मौत मल भी कम तो में जे मौत मल रहम न करे तो वेला जे कब्र में रहम न करे तो केर बचाईंदो जे क़यामत री रहम न करे तो जन्नत केर दींदो साईं मां मन्या तो तू रहमान हां तू रहीम बही तू पाक बही मां दो यारी हां मन्या तो इकरार क्या तो तुझे सामो बेके न तो बुधाया तुझे दर ते पियो हां पेशानी जमीन ते रखला न त मां कह जे सामो ही न झुक्यो हां तुझे सामो झुका तो रब फरमा मलाइको हो रोईंदड़ बाने के माफ कर असा में वरी बीमारी केड़ी आ कहीं एक दफो को गुनाह में डिठो से हे चंद्रो से हे बेईमान हे हिया केड़ी खबर यो गुनाह तोखो भी थे मानू को नफरत न कर उनी जे किरदार को तो ही अमल जे को खराब आ मानू खराब न थींदो आ पेरन का मथे तई गुनाह में बर्बाद हुजे पर जे आयो अल्लाह जे दर झुकी पयो न माफी वरतई मां तवा के मिसाल दींदो हां पाव सोन जो नाली में किरे कढंदो या छड़ीदो वरी जो कढंदो से थोड़ो पानी में धोए से कीमत सा गई जो कोई फर्क सोनारो ही न चंदो त नाली में किरेला सफाई करे खणी वींदे कीमत सा गई आ इंसान भी गुनाह जे नाली में किरी तो पवे पर जे निकरी वरी तड़ करे मस्जिद में घिरी आयो मानू जो सागुई कीमत आ मुसलमान जो सागुई कीमत आ जो त असा वड कलमो आ क़यामत री हिकड़ो मानू ईंदो अल्लाह जे सामो रब फरमाइंदो तोरस मलाक चंदा से नेकी अथसी कोनो त सजे पुर में विझो छा इन में नेकी काने फरमाए तोरो सोरो जो कुछ है तोरो साईं वट नेकी मुंडो ही ना है फरमाए कलमो तो पढ़ो थई मुसलमान आ ना कलमो पढ़ो थे कलमो पढ़ो थे जे कलमो तोरो कलमो जो रखना सजेदा हेरा गुनाह ओ मुल्क सजो गुनाह में ढेरा कांटे के जो छिकींदा त सजो पड़ गौरो अल्लाह फरमाइंदो छड़ियोस वने जन्नत में सोने फरमायो मां सामो हुंदो मां पांजी जगह न छड़ी बिया नबी महलन जा महल परे बीठा हुंदा बेन नबियन के कौम जो फिक्र ना है मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजो उम्मत जे फिक्र में बीठो हुंदुम मैन चौसूल ते बीठो हुंदुम मरकज में छो त जेके वींदा के पकड़जी ईंदा के छड़ाजी ईंदा के खिलंदे ईंदा के रोईंदे ईंदा जेके रोईंदे ईंदा हुजूर फरमाया मां बीठो हुंदुम जे मुंहिंजो उम्मती हुंदो मूंखे सुञाणींदो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मलाइकनि चवंदो झलो झलो मूंखे किताब ॾियो ॾिसां त काथे वाइज़ में आयो आहे काथे कुरान ॿुधो अथई काथे सुजदो कयो अथई के जुमे में वियो आहे किथे ख़ैरात कई अथई काथे पीउ जी ख़िदमत कई अथई ठीकु आहे गुनाह हिन जा तमामु ज़्यादा आहिनि पर हिन में चङायूं आहिनि हुजूर फरमाईंदो रब तुंहिंजो मूंसां वाइदो थियल आहे वल सौफ युतीक रब्बुक फतरज़ा वल सौफ युतीक रब्बुक फतरज़ा सोना तोखे राज़ी कंदो जल्दी अहिड़ी शहिड़ी महिरबानी तो ते थींदी जो तूं राज़ी थी वेंदे रब तूं मुंहिंजो वाइदो कयो आहे जॾहिं मूंखे पाण ॾे घुराइण पियो मां उम्मत लाइ रोआं पियो मूंखे तसली तो ॾियारियो त सोना शफ़ा जो हक़ तो मोहम्मद कया हथ लाइण तुंहिंजो कमु आहे छॾण मुंहिंजो कमु आहे हे त मुंहिंजो आहे हे ॿिए जो न आहे हे नूह नबी जो न आहे हे मूसा जो न आहे हे त मुंहिंजो आहे मुंहिंजो उम्मती मुंहिंजे साम्हूं ज़ंजीरनि में जखड़जी जहन्नम में किरे मां मोहम्मद वेठो तकियां हे ॾिसो जेकर तोखे न सुञाणे हा हे निमाज़ जो सजदो आहे तोखे न सुञाणे हा हे बिस्मिल्लाह पढ़ो अथई तोखे न सुञाणे हा तुंहिंजे नाले ख़ैरात कई अथई जे तोखे न सुञाणे हा क़ुरान जे जलसे में वेठो आहे जे तोखे न सुञाणे हा त तुंहिंजो ज़िक्र कंदो पियो आहे मां मोहम्मद ते दुरूद में पढ़ो अथई ठीकु आहे गुनाहगार आहे पर तोखे त सुञातो अथई मूंखे बि सुञातो अथई मां मोहम्मद जी दिल बर्दार नथी करे जो हे जहन्नम वञे मूंखे शफ़ा जो हक़ आहे हुज़ूर सिफ़ारिश फरमाईंदो जो बानो खिलंदे खिलंदे जन्नत में हलियो
असां बि त ठहूं न पैगंबर सां त ठहूं न खुदा निमाज़ आहे ई कोन 6 महीना गुज़री था वञनि को दुरूद शरीफ़ नथा पढ़ी सघनि अच्छी ॾाढ़ी वारे खपनि साईं सेखारियो मौलवी साहब असांखे हाणे दिमाग़ में कोन्हे अहिड़ा गुर्ज़ ठोकींदई दिमाग़ सिधो थी दुरूद नथो पढ़े दुरूद यादि कर पोड़ो आहे नंढो आहे जे यादि नथो अचई कंहिंखे चवंदा तूं दुरूद शरीफ़ मूंखे पढ़ाए तूं पढ़ो हिकु दफ़ो त पढ़ो कम से कम पैगंबर पंहिंजो त करे नबी जो साम्हूं अची त सघे मुझे सोने फरमायो जेको मुझे घणो दुरूद शरीफ़ पढ़ंदो रहंदो क़यामत री मुझे वेझड़ो पढ़ो अल्लाहुम्मा पढ़ो पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद मां वापस तो अचा कुरान छा तो फरमाए फरमाई वनादा असहाबुन नार असहाबल जन्ना अल अफीजु अलैना मिनल माए औ मिम्मा रज़क़कुमुल्लाह क़ालू इन्नल्लाह हर्रमहुमा अलल काफिरीन अचो बेंद अचो थोड़ो कुरान शरीफ जायतन में घुमाए रखां कुछ बुधाया भी सही कुरान पढ़ा तो दिल ठरे थक लई वजन अल्लाह फरमाए तो मुझा महबूब मुझा सोहना नबी पूरी दुनिया के समझा मर्दन औरतुन के समझा केड़ियों गालियों समझाया कुरान चे तो हाँ क़यामत नी हिकड़ा जन्नत वींदा हिकड़ा जहन्नम में वींदा जहन्नम में सालन जा साल गुजरी वींदा अवल ही गाल समझो जहन्नम काफरन जे लाया चो जन्नत मुसलमान जे लाया असां हुजूर ते कलमो तो पढ़ो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बान वञा सोने जे नाले मां आदम नबी जो नालो वठा ठीक आ दिल ठरदी अल्लाह जो नबी आ नू नबी जो नालो वठा ठीक आ अल्लाह जो नबी आ मूसा नबी जो नालो वठा ठीक आ रब जो नबी आ हजरत यूसुफ सोनो हो मां नालो वठा दिल ठरदी आ पर बुधो जेका खुशी पैदा थे थी पंहिंजे नबी जे नाले ते वो किथे भी कांती थे मुहम्मद रसूल चवंदे तो थक लही वे एडो सोनो नबी असांजो हजरत आदम का पूछा के वो आदम नबी दे खबर तू असाने महबूब मिठे मोहम्मद अरबी के इनी जो नालो तो बुधो को सुनानी दो वही पाने दौर में फरमाए हां मां सुनानी दो हम मां जरी जन्नत में रहंदो हम काड़ी जगह नहीं जाते मोहम्मद रसूल जो नालो न होजे कलमो न होजे का दीवार नहीं कोई दीवार न हो कोई गेट न हो जन्नत का घिट्टी न हुई को माड़ी नहीं को बंगलो न हो सारे जन्नत के शोबे शोबे कुंड में जाते मेन गेट लगल हो उते मिठे मोहम्मद अरबी जो नालो हो हजरत आदम फरमायो मां जरी नालो आम ॾिठ में समझियम त इहो सभिन को चढ़ला शान मान इल्म नबूवत रिसालत में जेको जन्नत के कोने कोने में मिठे मोहम्मद अरबी जो नालो मौजूद इंजील में हुजूर जो नालो तौरात में हुजूर जो नालो ज़बूर में महबूब जो नालो उन नबियन के हुक्म इहो ही हो पेरो पंहिंजो वाइस बुधायो पांच नबूवत जो ऐलान करायो मानुन के नसीहतूं कयो लेकिन मिठो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पिछाड़ी में इंदो ना उन्हीं जो मानुन के समझायो तो आखिर नबी उहो या जो सब जो सरदार एकड़ो में वाक्यो तो बुधायो गाल समझो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10-12 सालन जा घणन जा असां 10 सालन को वरी 11 ॾेढ सिखंदा आहिनि विणण झेड़ो करण पिण छड़ो वतन तो छड़ो फैसलन में हे कायनात जो नबी आ चाचे अबू तालिब साईं मक्के जा सरदार मक्के जा रईस सब काफिले में उठन सा शाम वजन पे तिजारत लाए हुजूर से घर में हा हजरत अली से जे घर में रहंदा हा चाचे अबू तालिब वट रहंदा हा पान फरमे अबा मां हलंदो मां चाचो दिसे पियो एडो सोहणो जंहिंजी ॻाल्हि आहे त दुश्मन भी हैरान नंढपिण में जे हीअं निकिरनि उस ते मथो ककर मथो झुड़ जे वण जेठो टपल त टाम झुकी करे महबूब जे लाइ गवाही ॾियनि अंत मोहम्मद रसूल जे जबल जे भरसां टपी वञल त पत्थर किरन हुजूर जी शादी ॾियनि त तू अल्लाह जो सचो नबी आ सोनो एड़ो जो मां ही ऐलान करे चवां तो अल्लाह ऐलान मौलाना बैठो आ पूरी कायनात जे हसीनन के इकट्ठे कयो जो मुझे सोने जे हुस्न सा कोई मुकाबलो नथो करे किताब और एड़ो मिलियो इंजील वारा त वया
अल्लाह केड़े हाल में दरियाहन में बुड़ी विया के गर्क थी विया। नूह नबी जी कौम तबाह, मूसा नबी जी कौम तबाह, हजरत साले जी कौम तबाह। साईं हिकड़े डाची जे मारण ते सजी कौम तबाह। हजरत ईसा के तो खुद छड़न कोन पिया मारण आया, अल्लाह से मथे खणायो से। हजरत दाऊद जे कौम के वनी ॾिसो भोला बांदर, भोला बांदर। अल्हम्दुलिल्लाह असा के जेको रब से कुरान ॾिनो आहे जो सब किताब जो सरदार बनो। असांजी शरीयत सभिन खां मथे, असांजो कुरान सभिन खां मथे, असांजो मजहब पाक, असांजी शरीयत पाक, असांजो दीन पाक, असांजो महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जो पाक पाक। ऐ हुजूर जा सहाबा भी इज्जत वारा, हुजूर जो खानदान घरानो अहल बैत जो सब इज्जत वारा। पो छा थियो? फरमाए चाचा मां हलंदो माए। चाचे मुबारक चेहरे दे तकियो चे सोहणा तू न हल सफर वड्डो आ। चे मां हलंदो माए। चे काथे पंध पे कंदा हूं सवारी न हुंदी आ। चे मां पंध पे कंदो मां। चे काथे भुख भी हुंदी आ मानी न मिलंदी आ। चे मां भुख ते भी हलंदो मां। चे काथे थकावटूं थींदियूं आहिनि पानी भी न मिलंदो आ। चे मां उन ते भी हलंदो मां। चाचे ॾिठो कीअं नाराज़ कयांसि। ये पोटरा डोटरा असांजा जॾहिं कट लगंदा आहिनि नाने ॾाॾे साईं जे, पोइ घर वारा झलींदा आहिनि। हू चवंदो आहे छॾियोसि मां वठी थो वञासि, शादी ते वठी थो वञासि, पने थो वठी वञासि। छो त नंढड़ा प्यारा ॾाढा हूंदा आहिनि। पर तुंहिंजनि मुंहिंजनि नंढड़नि खे किरोड़े इकट्ठे कर। महबूब साईं जी जुती मुबारक जो शान जो मथे आ। सोने फरमायो ना चाचा मां हलंदो मां। चाचे के दिल कान थी त काॾे वञा। हाणे यकी इलाज तो करे जे मां छड़े थो वञासि त सॼो सफ़र मुंहिंजो गमन में निकिरी वेंदो। त मां पंहिंजे नंढड़े खे कीअं छॾियमि मके जे अंदरि। चए पुट ठीकु आहे जे ज़िद करे थो त हल, जे हलणो थी त हल मुंहिंजा सोना दिलबर। पर सोना ॻाल्हि ॿुध, पंध भी करणो पवंदो, भुख भी बर्दाश्त करनी पवंदी। पाण फरमाए चाचा घबराए ना, जेड़ो तव्हांजो हाल हूंदो मां तव्हांजे हाल ते हलंदो रहंदो मां। भुख भी मंज़ूर आ, उन भी मंज़ूर आ, तो को सवाइ हिते आराम मूंखे न ईंदो। तंहिं करे तो सां गॾु मां हूंदो मां। ठीकु आहे हलो। प्यारा नंढड़ा ॿार ईअं हूंदा आहिनि, पर ही त महबूब आहे। पाण हलियो सफ़र में, वींदे 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 अल्लाह हिकिड़ो राहिब हो, हिकिड़ो पादरी हो। हजरत ईसा जे मसलक इंजील जो वॾो आलिम हो। वो पंहिंजे इबादत खाने में रहंदो हो। ये काफ़िलो ते जॾहिं पहुतो, उते बहिरा नाले अंदर हिकिड़ो वॾो बुज़ुर्ग रहंदो हो, वॾो आलिम रहंदो हो, इंजील जो वॾो हाफ़िज़ आलिम रहंदो, कलमे वारो। जॾहिं हुज़ूर जो काफ़िलो तो वेझड़ो आयो, हीअं भी लिखंदा आहिनि किताब, तो बुज़ुर्ग पंहिंजे गिरजे इबादत खाने में निकिरी ॿाहिरि बीही रहियो, न त क़रीब निकिरंदो कोन हो। ॿाहिरि बीठो हा, काफ़िले ॾे निहारे थो, उठंदे तके थो, हिक हिक तके थो। उठ टपनि था, ही निहारे थो त वेठो केरु आहे। वरी उन्हीं के तो छॾे, ॿियो छॾई, टियों छॾई। ओ जंहिं ॾाची थे मुंहिंजो पाक मोहम्मद करीम सवारो। अड़े मां सिज के कुझु न सम्झा, मां चंड के चवंदो आहियां, सिज के चवंदो आहियां। मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायांव, जे तव्हां मुंहिंजे सोहणे नबी जो साम्हूं तव्हांखे आंधो वञे, तव्हांजी तजली ख़तम थी वेंदी। तव्हांखे जेका रोशनी हुस्न मिली वेंदो, मुंहिंजे महबूब जे हुस्न मां तव्हांखे हुस्न मिली वेंदो। तव्हां छा आहियो, मुंहिंजो महबूब तव्हां खां वधीक सुहिणो। सिज ॾे तकींदे मथे में सूर पवंदो हुई। साहबा चवंदा आहिनि ख़ुदा जी ज़ायो कसम, महबूब जे चेहरे में जॾहिं रहमत वारे तकींदासीं त घर विसारींदासीं, बच्चा विसरी वेंदा हा, शहर विसरी वेंदो हो। मानी खाई न खाईंदासीं, भुख ख़त्म, उन ख़त्म, थकावट ख़त्म, बीमारी ख़त्म, परेशानी ख़त्म। नज़र लगंदी त वरी थिड़ंदी, वरी नज़र मिलायूं त वरी थिड़ी वञे, वरी नज़र मिलायूं त वरी थिड़ी वञे। जे सॼो ॾींहुं हुज़ूर जे चेहरे मुबारक में तकियूं त ड्रव न थिए। हाणे हिते सिज आहे, हेॾे आहे, सुभाणे अल्लाह में कयो था, हेॾे आहे कुझु मज़े में, तॾहिं बि पोयां तव्हां सिज खड़को करे थो, कुझु नथो करे। तव्हांजे बि दिल्लीअ ते घुरे त छाम में हुजूं, बाक़ाइदे हुजूं, सिज मथों न हुजे। हे क़ुरान हथनि में आहे, जे मुंहिंजो सुहिणो नबी ज़ाहिर थिए हा, रब्बे काबा जो कसम आहे, ही त तव्हां थोरा हो, पर जे पूरी दुनिया टुटे हा, तव्हां चओ त साल बीठा हुजूं, छोड़ो महबूब जो दीदार वेठे। सिज में छा रखियल, चंड में छा रखियल, सिज जी रोशनी ॿाहिरि आहे,
कमरे जा दर बंद कर, अंदर सिज जी रोशनी ना है, चंद्र जी तजली अंदर ना है। मुझे सोहणे जी नबूवत कमरे में अंदर आ, हुजूर जी नबूवत अम्मा जे पेट में नन्हो बार, उन्हीं के बगाल मननी पवंदी तो महबूब आहे। अंधेरी में हुजूर जी नबूवत आ, नीह डिठे हुजूर जी नबूवत आ, रात जी वगड़े में हुजूर जी नबूवत आ। पर जे कब्र में वींदे बे बचाव इतों थींदुई, जे क़यामत ॾींहुं उथंदे तो हुजूर जे शफ़ाअत जे सदके बचाव थींदुई। तो असां वारा अमल मुठ जेतिरा हल, जे जन्नत हलणो थी तो महबूब जी शफ़ाअत यकीन रखजाए, इंशाअल्लाह बेड़ा ही पार थी वेंदी। असां अमल करा नमाज की था नियत क्या तो 4 रकात नमाज इहा पर शुक्र क्यों इहा भी न वने, तो शुक्र क्यों या खनन वाली नमाज में न वने हुजे। रब रहमान तो रब कोशिश ही आई क्यों तो अहिड़ी नमाज पढ़ो जो इं समझो तो कदम जमी विया आहिनि, न चुरपुरा न लोडो आ, न कंध के लोडा है, न बाह के लोडा, ये ठीक ठाक भी है। बाकी मजबूरी भी शया का तकलीफ थे समझो था ना, हाथ बंधे तो कौन वो जुदा है, पर आदत न बना इहा ही नमाज आ। पो भी शुक्र क्यों इहा नमाज हो जी, जे वटि अहिड़ी नमाज भी है चो इंशाअल्लाह रब रहमान अल्लाह खुश थींदो आ त कलमे वारा जन्नत वञनि। अल्लाह से इन्हीं ते खुश आ त कलमे वारा हड़ई जन्नत वञनि। साईं छो भला जन्नत छो वञो? फरमाए मां जन्नत ठाही कलमे वारनि जे लाइ आ, त जन्नत में जो वींदा वण ॾिसंदा, बंगला ॾिसंदा, माड़ियूं ॾिसंदा, खीरनि जूं नंदियूं ॾिसंदा, माखियुनि जा हौज़ ॾिसंदा, शराबनि तहुरा पीअंदा, माखी पीअंदा। साईं हर शइ उन्हनि खे पई मिलंदी, मेवा हेॾा, खोकड़ी मुंडो ई न, हर शइ खा हूरनि जो घोट बणाईंदो माल। जॾहिं जन्नत में ईंदा चवंदा वाकई जेको दुनिया में क़ुरान में जन्नत जी तारीफ़ हुई, वाकई जन्नत में उहे मज़ा है। मां बाग हिकिड़ो ठारायां थो ॿेरनि जो, प्यारो माण्हू महिमान ईंदो न घुमाईंदोमांसि, अबा घुमाईंदोमांसि कि चवंदोसि आहे ई कोन, घुमाईंदोमांसि, हू ख़ुशि थींदो, चवंदो मौलवी साहब बाग आलीशान अल्हम्दुलिल्लाह, हे त तुंहिंजो मुंहिंजो सड़ियल बाग आ। जन्नत में तो पन भी कीमती है, हिकड़ो पन भी पूरी दुनिया जी मिल्कियत के कट्ठे कर, उनजो पन के कोई खरीद न थो करे सके। तो के जो लखा एकड़ मिलन जन्नत में वो खपई छा, पर जन्नत जे लाइ नमाज तो हुजे, अकीदो तो सही हुजे, मस्जिद से वास्तो तो हुजे। भले हे जो न पढ़ूं तो बे पढ़ूं छा, हे जो न पढ़ूं तो बे केड़ो किताब पढ़ूं, कावश केड़ो खण दई कुराड़ा कुराड़ा ये कुर्सियों ते वेठा ये अंदरों परचो तो पढ़, पाण वरे अंधो पढ़ियल ही कोन्हे, अंदरों परचो तो पढ़। हाँ हल वडी गाल थी वई, मींह वसंदा जणे लख जरे बने सब खराब थी, अथई जरे भी कोन त परेशान छो आ, तू पंहिंजे हयाती जे लाइ सोच। तो मां मस्जिद में छो न वियो, हाँ मां सुबुह जी नमाज़ छो न पढ़ियुमि, मां बेपारी छो न पढ़ियुमि, मां सांझी छो न पढ़ियुमि। तू पाण ते अफ़सोस कर, जे गुनाह थी वञे तो गोड़ा हार तो या गलती मुको छो थी, जे नेकी करे तो खुश थी रब्बा, एड़ियूं नेकियूं ॿियूं भी करा त जी तू राज़ी। नेकी कंदे खुश थी, गुनाह कंदे रोईंदो, पोइ ॾिस त ख़ुदा राज़ी कींदो थी। आख़िरी ॻाल्हि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठते जो वेठा त ही बुजुर्ग आयो, वॾो आलिम आयो, वॾो पादरी आयो, एक एक मानू निहारे पर जॾहिं महबूब ते नज़र कई तो उठ के झले, सब भजी आया तो छा मसलो आ। पान फरमाए न ला थोड़ो मेहरबानी करे लो तो सही, मुझो सोनो ज़िद्दी ना आराम दिला मेहरबान आ। वडन जो चवण वठंदा हा कलमे वारो, पान हुजूर से हेठ लथा छा ता समझो, उन्हीं जे अखिन के मां चुमी दिया जन मुझे महबूब के पाने नजर से दिसी वरतो। इन्हीं करे चाहता तो हजरत अबू बकर जो मां नौकर हाँ जे पूरी जिंदगी हुजूर से गुजारियो, इन्हीं करे चाहता तो उमर साईं जसी नौकर आयो जे पूरी जिंदगी दुखन में तकलीफन में हुजूर से गुजारियो। इन्हीं करे चाहता तो उस्मान जा थोड़ा कोन लाइंदा से, जो मदीने में साहबा के पानी मिठो न पियो मिले, यहूदिन जो पानी खरीद कर पा, पर पैसो ही न हो वठी न पा सकन, वो बाड़ो पानी पी बीमार पा थन। हजरत उस्मान हुजूर से ऐलान फरमायो, यहूदी को मिठो खूजे को वठंदो तो जन्नत जो जामिन मां मोहम्मद हाँ।
हजरत उस्मान बुधी वरतो उतो ही खिसकी वो सिधो यहूदी रे चेदा गाल बुध खू मूंखे खरीद मां खरीद करणो आ चे सादो नथी तू वठी को न सगंदे डाढो महंगो आ चे जेतरो कीमत करे मां वठण ला तैयार हां 40 रियाल बधाई कीमत हजरत उस्मान ही पैसा दिनोस चे मूंखे लिखत में दे लिखी वरतई ड्रोड़ंदो 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 खिलंदो मुरकंदो हजरत उस्मान जे पियो हुजूर जे दिल के खुश कर जे ला ई 40,000 पर 40 लख पे कुर्बान वजन छो तो मुस्तफा खुश थियो तो खुदा भी खुश हुजूर फरमाए नमाज़ू पढ़ो छो तो नमाज मुझे अखिन जो ठार हुजूर फरमायो नमाज पढ़ो मुझे उम्मत जो मेराज नमाज आ कलमे वारो मुझो सोनो पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान नमाज ते घणो जोर दींदा साहबा के त बेनमाजी न थियो उम्मत के जोर दई बुधायो त बेनमाजी न थियो नमाज तवा पढ़ो शफात मां कंदो मां अल्लाह जन्नत दींदो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमे वारो मुझे पाक मोहम्मद बीठाइन साहबा बीठाइन हजरत उस्मान आयो हुजूर जो सामो पर्ची खणी आयो ओ जे को यहूदी को लिखी वरतई 40,000 रियाल भरे ॾिनई हुजूर के हथड़े में ॾिनई पाण फरमायो उस्मान छाए सही तवा जो हाणे ऐलान कयो जेको यहूदी का खू वठंदो मिठे पानी जो मुसलमान जे लाइ मां मोहम्मद अरबी जन्नत जो ज़ामिना सही मां वठी आयो हां ही पैसा भी देई आयो हां ही खातो भी वठी आयो तो मोहम्मद महबूब सही जे लाइ सोना हाने मां तवा के तो जा खूई तवा के तो जा तवा जे के पियारियो मुजी मिलकत ही ना है तवा जी मिलकत में तो जा मुजो सोनो बुद्धि डाडा खुश थी पिया पान फरमायो उस्मान हाने एड़ो को गुनाह ना जो तो के जन्नत में आने उस्मान वो जवाना कलमे वारो जेको खूह खरीद करे जो महबूब जे हवाले कंदो आ असांजा काफी रोल मुसलमान नाले में मुसलमान हजरत अबू बकर जो नालो वरत कंद ही ना छे हजरत तुम जने होया ही है मदीने में जणुनी फैसलन में है अरे तो जो नालो वटे तई ना है क़यामत दी तो के सडी न थींदो ओ महबूब सा घर रहण वाला भला मुजो घर जो मसलो जे तवा के केड़ो हक सही चवंदो न दासा घर जो मसलो ताए वास्तो ना है ओ नबी जो घर जो मसलो तवा से केड़ो मथे में सूरा जेको नमाज फर्जा न पढ़ो रोजो मुंढो ही ना कुरान मुंढो ही ना जोर मदीने वारन पांजा प्रकार दिस तुजा प्रकार केड़ा है आखिरी वायद आखिरी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान हेठ लथा पर 12 सालन जा है छाता समझ एडो हुस्ना जो हर शे जी नजर मुझे महबूब चेहरे वो बुजुर्ग आयो हुजूर से हथन मुबारक ॾिठई हुजूर सही से मिलियो चेहरो मुबारक ॾिठई जिस्म रे निहारी पान फरमाई गाल बुधो पान फरमाई मुखे बुधायो इनजो पीर जिंदा है या दुनिया में वयला चाचो अबू तालिब डोड़ोंदा चे मां या पीर ए मुझो पुत्रा मां बाबू हां वरी हुजूर दे तकई वरी महबूब दे कदमन दे तकई वरी हुजूर जे चेहरे दे तकई फरमाया मुखे जल्दी बुधायो त यतीम त ना है चाचो वरी डोड़ोंदा चे न मुझो पुत्रा टे बेरे वरी हुजूर दे न्यारे कुलन मुबारक ने विच में तकई नबूवत वारो मोहर लगो पयो आ एनो से तसली यकीन पे थे पर ये निशानी आए तो हुजूर यतीमा इन्हीं करे परेशान पे थे जे अल्लाह जो नालो थव मूसा भोग न क्यों कू न गालायो मुखे बुधायो तुंजो पीर जे रहे तो यतीम हुजन खपे चाचे चो गाल बुधू हे मुझो पोटो आ जुदा मसलो अब्दुल्ला मुझे भा जो पुटरा भाइटो आ पर भाइटे के असा पुट कंदा हूं भाइटो चाचे के पी कंदो आ असा कुरेशन जो सूला इन जो पी त गुजारे वो नड़े होंदे ही अम्मा जे पेट में गुजारे वो बस यही गाल तब हाने गाल में समझ में अची वई हाने जे गाल बुधो मां जिंदगी में तवा के दावत न कई आ पर इन दिल पर जो सदके मां सब जी मानी तो कया कंजेला इन दिल पर जला मां सब जी दावत तो क्या अची मुरीदन के हुक्म के तमानी तैयार क्यों पर होयो तौहीद परस्त जो होयो तौहीद परस्त हो मानी त मिनट में ठई वई सब वेठा उठ झल वेठा सामान लाथो थो मुझो सोहणो नबी उठ के सामान के टेक दिन पान वेठा जाते हुजूर वेंत मथो झोड़ी झोड़
छा साईं मथों झोड़ी झुड़ मानी तैयार थी वई हिय जी हे वण लिम जो ये वण हुजे होते मानी सजी छां वेठो रखई वण हेठो रखराई सभिन के चयण अचो सब ईंदा व्या विहंदा व्या के खाए कोई ना जड़ी मां चवां त पो खाओ मानी भी भली हुई हाणे गोड़े मानी जो ऐलान थियो मौलवी अब्दुल वाहिद ऐलान कयो पाटड़ा सब चनो तवा के मना करे त न खाइजो जड़ी मां चवां हर को तकी मुझे पाटड़े बूटियूं आहिनि मौक़ो सुठो मिलंदो आहे इन महिल ॾिसण जे लाइ हर को सोची मां हेॾो खाईंदुमि हुन मना कयो कोई न खाए मानी रखियला अरब ईंदा विया हे दर ते बीठो आ इठई ते जंहिंजे लाइ एॾी मानी मूं कई आहे उहो दिलबर त आहे ई कोन चढ़े ॾे जो मां तव्हां लाइ मानी थोरी कई आहे तव्हां त रोज़ चपंदा आहियो मां तव्हांखे हथ ई न ॾींदो हा जे दिलबर जे लाइ मानी कई आहे उहो किथे आहे जैसे नंढड़ो न ईंदो मानी न मिलंदी मानी ॾिसनि पिया गोश्त ई गोश्त उन्हीं महिल भगा हुजूर साईं पाण वेठा हिकिड़े में आ हिकिड़े किताब लिखियो तो हुजूर साईं उठ काहे ॿाहिर चारे पियो त भलिया उठ चरल उठ भजंदा न जो हुजूर के छॾे उठ भजंदा भलिया ॾावण न विझे जे महबूब पाण बीठो आ तो उठ के ताक़त राजो भजी वञी सब नबी राश उठ हुजूर जे कदमन में किरिया वया हुजूर से वेठा आहिनि पुट हलूं ओ मानी कंहिंखे नथो खाराए तो को हाँ असांजा छोरा ही हिकिड़ो वे आ पोते जतों जो ॿार या ॿियो को ना मां हलां मैं जुलूस हाँ साईं कल्ह जो को ॿार हाजी को वे आ बिरो ई भरे वके झले के हाँ सोहना तुझे नाले ता कुर्बान वञा ॼमण का वठी मुंहिंजो महबूब सबर वारो जे असांखे सबर सेखारियो चाचा तव्हांजी मर्ज़ी चओ त हलां तो चओ त मां वेठो समझो था कि न कोन मानी भी है खुशबू भी अचे थी हुजूर थनी कोन चे बाबा तो को साथ मानी नथी मिले ना मेहरबानी करो उठ हुजूर आया तो अरु बुजुर्ग बीठो आ दरवाजे ते महबूब तो निहारे त घुमे किए ओ मुंजा दोस्तों गाल बुधो मक्के वारा दुश्मन जे के हुंदा जरी महबूब मक्के जे घिटन में घुमदा तो हुजूर जे हथन मुबारक ने तकींदा चंदा दिसो हथ लोडण किए था पसंद अचन असा के हुजूर जे विखंडे तकींदा तो वाह वाह मोहम्मद करीम तुझे कदमन था कुर्बान वणो हुजूर दे कपड़ा बिठांदा हुजूर ते चादर बाग बिठांदी हुजूर ते जुती मुबारक बिठांदी हुजूर ते वेहण बिठांदो हुजूर घुमंदा त दुनिया जा मानू परेशान थींदा असा बाहू लोडो या ही तेज लड आवाज से आस्ते टंग हणदाऊ करे हित काम हुजूर जी हर शे ठीक ठाक दुश्मन भी हैरान पांजो तो पांजो साहबा तो साहबा के तो हुजूर जी हर शे पई वणे पर जेके दुश्मन चंदा विणंदा से वो भी तारीफ कंदा हा त घुमण पो मोहम्मद का पो सलामा वेहण भी मुस्तफा का पो सलामा बोली भी मुस्तफा का पो सलामा कोई न घुमी सगंदो इया जी पाक मोहम्मद अरबी सोनो घुमे हाल समझो हुजूर दरवाजे ते पहुंचा है बीठो चो आलम सगोरो अंदर टपिया हुजूर से डिठो तो छा वेठो सब वेठा आहिनि वॾा हुजूर सही ज़ोरी अंदर न वींदा कंहिंखे लताड़ींदा न कंहिंजे कपड़े ते पेर मुबारक न रखंदा मां त चवां तो सुभान अल्लाह ये हुजूर जा कदम मुबारक सीने ते लगन त सीने जे तुझे सीने के बाहि कोन साड़ी दी ये हुजूर सही जो नबूवत जो सीनो तुझे सीने से लगी वने कलमे वारो इन सीने के बाहि कान लगंदी ये हुजूर जा हथ रहमत वारा तुझे जिस्म के लगन अकीदो तौहीद वारो हो जई कलमे वारो इन जिस्म के बाहि कोन साड़ी दी ही त असां खुश आयूं जो असांजे चादरन ते हुजूर कदम रखे या असांजे सीने ते हुजूर कदम रखे या त खुशियूं कयूं हा एड़ी खुशी दुनिया में भी थींदी कान जो महबूब जो जिस्म सा लगी वने हुजूर अंदर टपा दिठऊं त रश लगी पईया वड्डा वेठा हैं हुजूर छांव दे न वया छो त जगह ही कान ही हुजूर से उस दे वया
सिज जाते गर्मी ॾाढी हुई ज़मीन तपियल हुई हुजूर परते वञी वेठा ई बुजुर्गी नथो चवेसे तव्हां हेॾे वियो बुजुर्ग खे अञा ॾिसणो आहे त आख़िर नबी आहे या न अञा इन सोच में वेठो आहे जे आख़िर नबी हूंदो त वण पाणी पाण होरे ॾार पंहिंजा छिकराईंदो जाते महबूब वेंदो ते छावणो थींदो जे नबी न हूंदो त वण चुरंदो ई न वण पंहिंजी जात बीठो हूंदो जॾहिं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उस ते वेठा रब काबा जो कसम कलमे वारो इहो वण छिकी करे पंहिंजा ॾार छिके मुंहिंजे पाक मोहम्मद ते छांव कई जेके अरब पोड़ा अॻे वेठा सभु उस ते वेठा हुजूर छां वेठो वेठा यकीन थी उस नबी हुई इहो ई आखिरी नबी आहे जो वण जा ॾार बि छिकजनि सारा माण्हू अरे हेॾो भॼन शुरू कयो अरे होॾे हलो छांव ॾिया अरे हलो होॾे छांव ॾिया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जो कुझु खाराइणो सभिनि खे खारायो जॾहिं ॿाहिरि निकितो चाचा अबू तालिब खे ॿाहूं ॿुधाई चए बाबा ॻाल्हि ॿुध हे आख़िरी नबी थी आखिरी रब जा मूं ते वॾा थोरा थी विया जो आखिर नबी जो दीदार मूंखे नसीब थियो हिन खे शाम वठी नल उते यहूदियुनि जा वॾा आलिम थी इंजील जा नसारा वॾा पढ़ियल वॾा आलिम पढ़ी करे उन निशानियूं मोहम्मद करीम साईं जो इंजील में मौजूद आहिनि हर किताब में मौजूद आहिनि हू बाक़ाइदे सुञाणींदा त आखिर नबी इहो ई आहे हिन खे नुक़सान ॾींदा हिन खे घुमाए न हिन खे मके वापसि हुजूर साईं के उतो के वापस क्यों मां तव्हां का पुछां थो जंहिंजो बचपन जी ज़िंदगी ही आहे त पोइ असांखे ॿियो खपे छा जो अल्लाह साईं जा लख थोरा जो असांखे अॻियनि क़ौमनि अॻियनि नबीनि जे क़ौमनि में पैदा कोन कई असां जहिड़े नालनि नालाइकनि खे न पैसो ॾिनोसीं न दाह कईसीं न रुनासीं मुफ़्त में रब साईं पाक मोहम्मद अरबी जहिड़ो नबी अता फरमायो अहिड़ो सुहिणो क़ुरान अता फरमायो मां तव्हांजो शुक्रियो अदा थो कयां जो कहिड़ी ख़बर ज़िंदगी जी पिछाड़ी हुजे पर दीदारो त थियो मुलाक़ातूं त थियूं कंहिं चङी जॻह ते वेठा था आहियूं कंहिं मस्जिद जे स्थान में वेठा था आहियूं अल्लाह कंदो इंशाअल्लाह जी हिते गॾु आहियूं मोहब्बत प्यार के जहान में जो क़यामत री जन्नत में इंशाअल्लाह इकट्ठे होंगे अल्लाह से मुझे कलमात के कबूल फरमाए अरे आ मौलूद चवंदे हिकिड़ो जल्दी जल्दी न देर न कर पर ॿुधाए जे नबी से शान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीरत तव्हां बि गोले 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 10 बि खीसे मो कढी नथा सघो जो नात ख़ान के ॾियो वर रड़ियूं था कनि तूं हलंदो हल अब हले की